दोस्तों, अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन टनो मोहम्मद खान चैप्टर जे तरफ़ां मंज़ूर तहीम साहब जे नाविल तपिश जी रोनमाई 82 विहक जे हवाले सां पोइ जेतिरो आउं पढ़ी सघियो आहियां कोशिशि कंदुसि त मुख़्तसिर वक़्त में उनखे समराइज़ करे सघां। मंज़ूर तहीम साहब जो ही नाविल जेको 220 सुफ़्हनि ते मुश्तमिल आहे, उन में 46 मौज़ू आहिनि ऐं मौज़ू जेके बि आहिनि उहे तक़रीबन गैर सिलसिलेवार मौज़ू हिन नाविल में शामिल आहिनि। थोरे जो नाविल असां वटि अतालवी ज़बान जे लफ़्ज़ नाविला मां वरितल आहे ऐं उनजी लुग़वी माना आहे नादिर या नई ॻाल्हि। अदबी सिंफ़ जे लिहाज़ खां इन जो मतिलबु बुनियादी ज़िंदगी जे हक़ीक़तुनि खे आगाह करणु आहे। ऐं सम्झां थो नाविल हिकिड़ो नसरी क़िसो आहे जंहिंमें हिकिड़ी मुकमल ज़िंदगी बयानु कई वञे थी। उनजे तरकीबी अंसरनि में जीअं असां वटि मोहतरम परवेज़ साहब ॿुधायो वियो, कहाणी आहे, प्लाट आहे, किरदार आहिनि, मकालम आहिनि, मौज़ू आहे, असलूब आहे, मंज़र निगारी आहे, खोड़ सारा तरकीबी अंसर आहिनि जेके नाविल जो हिसो आहिनि। ऐं इन्हनि 220 सुफ़्हनि जे नाविल में जेके 46 मौज़ू आहिनि, उन्हनि में खोड़ सारा अहिड़ा मौज़ू आहिनि जेके गैर सिलसिलेवार बि आहिनि। जीअं शुरूआत में जेको थीम वरितो वियो हसन नासिर जे किसे खां, उहो खोड़ सारनि दोस्तनि इहो सम्झो शुरूआत जेका थी आहे उहा हसन नासिर खां थी आहे। तोड़े जो हसन नासिर जी इहो किरदारु क़ाबी ज़ुर जे हवाले सां हिकिड़ो अहम ऐं मुतहरिक किरदारु रहियो, उत्साह लाइक़ु किरदारु रहियो। उनखे सेंट्रल आइडिया तौरु उते रखियो वियो आहे, पर उनजो जस्ट लाइक आउं सम्झां थो त नाविल सां जहिड़ो को तइल्लुक़ ॻंढिजे कोन थो। उनजो हिकिड़ो खाको ॾिनो वियो आहे सेंट्रल आइडिया तौरु। बाक़ी नाविल जा जेके बि किरदार आहिनि, पोइ तनवीर आहे, आसिफ़ आहे, तौसीफ़ आहे, या धर्समीन आहे, नरेश, निर्मला, वींदे, रामू, कोहली, खेमू, डॉक्टर गुरमुखी ते दोस्तनि ॻाल्हायो, गोपी आहे, तेलराज आहे, कांजीराम आहे, या मेडिकल रेप जेको रजब अली आहे जंहिं ते साईं एजाज़ पंहिंजी राय ॾिनी। तोड़े जो उन राय सां मूंखे इख़्तिलाफ़ आहे त हिन नाविल जे अंदरि जेका बुनियादी शइ डॉक्टर गुरमुखी जेको नुक़्ते नज़र रखणु पियो चाहे त रजब अली जेके सैंपल खणी आयो आहे उहे असां वटि हाणे आम रवाजी तौरु इहा डॉक्टर जमाल नासिर बहितर सम्झी सघे थो त असांजे समाज में मेडिकल या डॉक्टर शहज़ाद वेठो आहे थियो मेडिकल जे हवाले सां दवाउनि जो मयार कहिड़ो रहियो आहे। असां वटि दवाउनि जी जेका असां वटि डॉक्टर कोशिशि कंदा आहिनि त असांखे हिन दवा मां पेशेंट खे कहिड़ा नतीजा हासिलु कराइण, उनजो मयार असां वटि कहिड़ो रहियो आहे। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं डॉक्टर गुरमुखी उन शइ खां इनकार कयो आहे, पोइ हिकिड़ो ओम जो बहानो थी आयो आहे उनजे पुटु गोपी खे उनजी सॼी सज़ा मिली। उन में आउं नथो सम्झां त को डॉक्टर गुरमुखी जो ॾोहो ऐं रजब पंहिंजा जेके प्रोफेशनल मफ़ाद हुआ उनखे हासिलु करण जे लाइ इन क़िस्म जी सॼी वार्ता जेका आहे उहा कई, ऐं उहा असांजे समाज जो मौजूदा समाज जो हिसो आहे। ऐं आउं सम्झां थो हिन नाविल जे अंदरि जिते तीरथ जे किरदार में अनेक किरदार आहिनि, तीरथ हिन सॼे नाविल में फिरे थो, रावल हिन सॼे नाविल में फिरे थो, तनवीर हिन सॼे नाविल में हिकिड़ो बहितरीनु किरदारु रहियो आहे। उन्हनि समूरनि किरदारनि में जेका मुख्य शइ आहे, जेको मुख्य प्लाट रहियो आहे, उहो वरी बि आउं सम्झां थो त असांजे समाज जा या सिंधी समाज जा जेके ग्रास रूट्स हुआ उन्हनि खे उभारणु, निखारणु ऐं निर्वार करण जी कोशिशि हुई। उन में तारीख़ बि आहे, उन में सियासत बि आहे, समाजियात बि आहे। हिन नाविल में असांजा क़दीम आसार बि अचनि था, हिन नाविल में असांजो दरिया बि आहे, इक़्तिसादियात बि आहे, वण टिण, गुल ॿूटा, मेवा, बाग़, ऐं मजमूई तौर ते ही अहिड़ो नाविल आहे जेको उमेद ऐं उत्साह जी शिकिल में हिकिड़े हौसले जो जेको हमालिया आहे उनखे जोड़ण जी कोशिशि कई वई आहे। ऐं टंडे अलायार खां वठी टठे जो सफ़र, टठे खां वठी अमरकोट जे सफ़र जो सूंहों ऐं उन सफ़र जूं जेके समूरियूं हिसासियतूं जेके हुयूं उहे सभ जो सभु हिन नाविल में शामिल आहिनि। पर आउं बि ईअं ई सम्झां थो त दोज़ख अंदरि खां कीअं हुजे थी, उन में समूरे बरे सगीर जूं जेके हालतूं असांजे जेको विरहाङे जी जेका कंडीशन हुई उनखे बयानु कयो वियो।
ऐं तोड़े जो हिन नाविल में खोड़ सारियूं प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि। जिते नाविल में गैर सिलसिलेवार मौज़ू शामिल आहिनि उते प्रूफ जूं लातादाद ग़लतियूं आहिनि। ऐं जीअं परवेज़ ऐं साईं रफ़ीक ॿुधायो आहे, कलाकोट वारो जेको किस्सो आहे आउं सम्झां थो जिते असांखे इहो 5000 सालनि जी तारीख़ ऐं 1400 सालनि जी तारीख़ जो हिकिड़ो वॾो तज़ाद आहे। किथे किथे नाविल में मुशाहिदे जी खोट ऐं किथे किथे मुताले जी थेड़ बि महसूसु थिए थी। जीअं कलाकोट में आउं सम्झां थो कलाकोट जो असां वटि त तमामु घणो तारीख़ हवाले सां मवाद मौजूदु आहे। 5000 सालनि ऐं 1400-1500 सालनि जे विच में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। राजा ॾाहिर ऐं मोहम्मद बिन कासम खे 712 खां पोइ वेसी अथई, 1400-1500 साल थिया आहिनि, जॾहिं हुनजी बुनियाद में इहा शइ ॼाणाई वई आहे 5000 साल पुराणी तारीख़ आहे। त कलाकोट जे हवाले सां कलाकोट खे खोड़ सॼे इन टॉपिक में कलाकोट लिखियो वियो आहे। जेको कला देवी जो जेको किस्सो आहे या जेको बाब आहे या जेको मौज़ू आहे, अहिड़े हवाले सां खोड़ सारियूं शयूं आहिनि। पर आउं सम्झां थो हिन नाविल जे अंदरि आम रवाजी जेका असांजी ॿोली आहे उहा इस्तेमालु कई वई आहे। तोड़े जो हुनजी सादगी ॾाढी ख़ूबसूरत बि आहे। किथे किथे परवे वारी ॻाल्हि जुमिला बिना के सम्झजे बिना के मतिलब जे उते जो उते छॾिया बि विया आहिनि। ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं ऐं किथे किथे किरदारनि खां ॻाल्हि अध में कटराई बि वई आहे। असांजे खोड़ हिन सॼे नाविल जे अंदरि मंज़र निगारी जा बि खोड़ सारा रवायती पहलू आहिनि ऐं उहे रवायती पहलू ईअं ई आहिनि जीअं असां नाविल में थींदा रहिया आहिनि। पर आउं सम्झां थो जिते सांगड़ खां वठी हमवफ़्त ताईं, हमवफ़्त खां वठी प्यासी धरती रुमदा बादल या पुनू नाविल हो उहो ख़ुदि मंज़ूर साहब जो हो, या हिन तपिश नाविल आहे, इहे अहिड़े क़िस्म जा नाविल आहिनि जिन खे असां रोमांस ऐं इनकलाबी रोमांस जो संगम चई सघूं था। तोड़े जो उन में नतीजो को बि कोन थो निकिरे। नतीजो इहो ई निकिरे थो जो आरिफ़र साहब चवंदो त इश्क तोता मुंहिंजी जान कुर्बान, परे आज़ादी तोता मुंहिंजो इश्क कुर्बान। हिन नाविल जो जेको क्लाइमेक्स आहे, जेको आख़िरी बाब आहे, तपिश आहे, उन में इश्क बि ज़ाया थी चुको आहे ऐं आज़ादी बि ख़तमु थी चुकी आहे। रावल जेको ज़ोहरा सां प्यारु कंदो हो, उन समूरे किसे में उन ज़ोहरा खे जेके आज़ादी जा ख़्वाब ॾेखारे जंहिं शइ तां हथु खणण जी कोशिशि कई, ऐं ज़ोहरा जेका आहे उहा रावल जूं समूरियूं ॻाल्हियूं ॿुधी मायूस थी उन ख़ुदकुशी करे छॾी। ऐं उन ख़ुदकुशी जे ॾोह पादाश में थियो ईअं जो इश्क त ख़तमु थी वियो, पर रावल जा जेके आज़ादी जा ख़्वाब हुआ उहे ख़्वाब खणी दरगाहनि ते भटकंदो रहियो ऐं भटकंदे भटकंदे उहा आज़ादी बि असां पंहिंजे हथनि मां विञाए छॾी। पोइ मजमूई तासिर जे हवाले सां हिकिड़ी सुठी कोशिशि आहे। ऐं सम्झां थो सिंधी अदब ऐं ॿोली में हिकिड़े सुठे किताब जो वाधारो ज़रूरु आहे, पर ॿियनि मुक़ररनि जी आउं बि राय जो आहियां त नाविल में बहरहाल टेक्निकी हवाले सां फ़नी हवाले सां खोड़ सारियूं कमियूं पेशियूं आहिनि। ऐं कमियूं पेशियूं को बि का बि तख़लीक़, को बि माण्हू, को बि किरदारु कमियुनि पेशियुनि खां आजो कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त असांजे समाज में रहूं था उते तकमील जो सफ़र अञा तमामु घणो परे आहे। सो हिन नाविल में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उत सां जो जहान जोड़ियुनि थियूं। उमेद आहे ऐं उमेदनि जे आसिरे असां 5000 सालनि खां वठी एॾी तारीख़ी जो जेको सफ़र आहे उहो भोगींदा पिया अचूं। अञा ख़बर न आहे केसीं ताईं भोगियूं। ख़ुशहाली जे हिन नाविल जे सफ़े 66 ते जीअं लिखियलु आहे, ख़ुशहाली जी उहा ई कमज़ोरी हुजे थी त उतां जूं क़ौमूं जंगजुअनि जी भेट में सुलह पसंदि हूंदियूं आहिनि। सिंध जी जेका मौजूदा सूरत हाल आहे, सिंध जी जेका माज़ी जी तारीख़ आहे, ख़ुशहाली हिकिड़ो असांजो वॾो हथियार रही, ख़ुशहाली असांजो हिकिड़ो वॾो खज़ानो रही। पर उन ख़ुशहाली असांखे एॾो कमज़ोर करे छॾियो जो असां मां जेके जंगजूई जेके ख़सलतूं हुयूं उहे सभु जो सभु ख़तमु थी वियूं। असां मौजूदा वक़्त में सवाइ मसलियत पसंदी जे ॿियो कुझु बि करण लाइ तयारु कोन्हे आहियूं, करे बि कोन था सघूं। उनजा असां वटि सोर्सिस बि कोन्हे के। या सुफ़े 90 ते हिकिड़ो मूंखे पैराग्राफ मिलियो त अमरीकी टीवी चैनल के जनरल मुशर्रफ इंटरव्यू ॾींदे चयो, तक़रीबन 90 सुफ़े ते ई उहो लिखियलु आहे, जंहिंमें उहो चवे थो त सिपाही सिविलाइज़ेशन जेका उहा सिपाही आॾो का बि माना नथी रखे। जनरल मुशर्रफ जो ख़्यालु आहे जंहिंखे मंज़ूर तईम सां कोट कयो। पर आउं सम्झां थो दुनिया जी तारीख़ में सिकंदर आज़म दुनिया जो ॿियो नंबर वॾो फातेह सम्झो थो। असां वटि खोड़ सारा
दोस्त हुनखे वॾे में वॾो फाते सम्झनि था, पर मज़हबी तारीख़ खां पोइ आउं सम्झां थो हज़रत उमर फारूक दुनिया जो वॾे में वॾो फाते ऐं सिकंदर आज़म ॿियो नंबर वॾो फाते आहे। 356 क़बल मसीह में हुनजी पैदाइश थी ऐं 33 सालनि जी उमिरि हुई हुनजी। 13 साल हुन शहंशाद कई। यूनान खां हू निकितो ऐं यूनान खां निकिरी हुन ईरान, इराक, मिस्र, सिंधु माथरी जूं जेके रियासतूं ऐं तहज़ीब हुयूं उहे कब्ज़े में कयूं। पर तारीख़ जा समूरा मौक़िक़ इन शइ ते ज़रूरु मुतफ़िक़ आहिनि त हुन न रुॻो मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि ऐं रियासतुनि ते कब्ज़ो कयो, पर जिन बि रियासतुनि खे हुन फ़तह कयो उतां जे तहज़ीबुनि ऐं तमदुन जो हुन क़दुरु कयो। इवन ताईं जो हुन इंसानी ज़िंदगी जे आला क़दरनि जी पासदारी कंदे धारियुनि सां सुठो सलूक रवा रखण ऐं खेनि आला मराहतूं ॾियणु जहिड़ा बि कम कया, उनजो नतीजो इहो निकितो त यूनानी फ़ौज जा केतिरा ई सिपह सालार ऐं संदसि वेझा अज़ीज़ संदसि मुखालिफ़ थी बीठा ऐं उन्हनि मुखालिफ़तुनि खे सिकंदर आज़म जेको आहे मुंहिंजो ॾियण जी कोशिशि कई। पोइ आउं सम्झां थो त तारीख़ में अहिड़ा खोड़ सारा फाते आहिनि ऐं सिकंदर आज़म जे लाइ मशहूरु आहे त हुन खोड़ सारा शहर ठाराया, खोड़ सारा क़िला ठाराया। पोइ आउं इन घटि में घटि इन बुनियाद खे कतई बि तस्लीम करण लाइ तयारु कोन्हे आहियां त सिविलाइज़ेशन जेका आहे उहा सिपाही जे आॾो का बि माना नथी रखे। हिते दलीलनि जा खोड़ सारियूं घुरिजूं, खोड़ सारियूं ज़रूरतूं, तारीख़ जा खोड़ सारा हवाला घुरिबल आहिनि जेके मंज़ूर साहिब खे के न के किरदार खां चवराइणु घुरिजनि। हा, उन समूरे सूरत हाल में आउं दोस्तनि खे थोरो बोरियत खां बचाईंदो हलां त हिन जो जेको हासिल मक़सदु जेको मूं ॾिठो तपिश जो जेको क्लाइमेक्स हो उहो अनकम्पलीट क्लाइमेक्स हो। अनकम्पलीट क्लाइमेक्स इन ई सूरत में आहे जो असां जेको जदोजहद जो सफ़र शुरू कयो, जंहिं इश्क जो जेको सफ़र शुरू कयो उहो असांजो सफ़र अञा ताईं सफ़र जारी आहे, रवां आहे, दवा आहे। उन सफ़र जो अञा ताईं को बि नतीजो कोन निकितो आहे ऐं असां हिकिड़े आसिरे, हिकिड़े उमेद, हिकिड़े उत्साह ते बीठल आहियूं त को अहिड़ो को कारनामो, को मौजूदो थी वञे, असां इनकलाब ऐं ख़ुशहाली जो जेको आहे सिजु पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघूं। ऐं केतिरनि ई नसलुनि खां इहे ख्वाब हलंदा पिया अचनि। 5000 सालनि जी तारीख़ में खोड़ सारा अहिड़ा वाक़िया आहिनि। सो अनेक सवाल आहिनि ऐं उन्हनि जा जवाब बि आहिनि। उन्हनि जवाबनि में वरी सवे सवाल आहिनि जिन खे उमेद उत्साह जे सिज उभरण जो इंतज़ारु आहे ऐं ख़बर न आहे उहो इंतज़ारु केसीं ताईं रहंदो, पर बेमाना ज़िंदगी में रंग भरण जी जेका जुस्तजू आहे उहा जारी हुई, जारी आहे ऐं जारी रहणु खपे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।